नौरीन परेशान थी वई हुई जॾहिं संदसि नज़र पंहिंजे मथे में तेज़ी सां वधंदड़ अछनि वारनि ते पई। सोचियुनि जे वण वेढ़े खेसि वकोड़े छॾियो। संदसि अखियुनि जे आॾो अंधेरो छांइजी वियो। सोफ़ा सेट जी कुंड ते वेहंदे ई हिकु हंधि ॼमी वई। साम्हूं रखियल ड्रेसिंग टेबल वारे आईने में हिकु दफ़ो ॿीहर पाण खे गौर सां ॾिठाई ऐं पंहिंजी अखियुनि ते ॿई हथ ॾेई कंधु झुकाए रोअण हारकी थी वई। नौरीन कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर आहे। संदसि पीउ माउ 10 साल अॻु रोड हादसे में गुज़ारे विया हुआ, जंहिं करे नौरीन पंहिंजे वॾे भाउ ऐं भाॼाई सां रहंदी हुई। नौरीन लाइ मुख़्तलिफ़ रिश्ता ईंदा रहिया, पर संदसि भाउ उन्हनि खे उहो चई रद्द कंदो रहियो त उहे रिश्ता नौरीन लाइ मुनासिब न आहिनि। संदसि उमिरि हर गुज़रंदड़ ॾींहुं, महीने ऐं साल सां वधंदी थी रही। 2 साल अॻु ई संदसि प्रमोशन लेक्चरर मां असिस्टेंट प्रोफेसर तौरु थियो। खेसि संदसि भाउ जॾहिं ट्रेज़री ऑफिस मां पघार जी स्लिप आणे ॾिनी हुई त मुबारक ॾींदे चयो हुअईं, अदी तूं त मूंखां चवण ते पघार थी खणे, बसि असां क्लार्कीअ में फासी वियासीं। तो वांगुरु लेक्चरर थी वञा हा त अॼु घर जो समूरो ख़र्च मां पाण हलायां हा। बसि अदी तोखां ख़र्च वठंदे शर्म त ॾाढो थो अचे, पर न अदा मां छा कंदसि हेॾी सारी पघार। इहा ॻाल्हि चई मूंखे ओपिरो छो था बणायो? मां बि त भला हिते ई थी रहां, छा ही मुंहिंजो घर नाहे? नौरीन चयो। हा अदी, पर पंहिंजे भाउ जे जुमिले खे अध में कटींदे नौरीन चयो, न अदा बसि पर खां पोइ कुझु बि न चइजो। मूंसां अहिड़ी ओपराइप वारी ॻाल्हि ॿीहर न कजो। मुंहिंजो तव्हां खां सवाइ ॿियो आहे केरु? मां काॾे कंदसि इहे पैसा? संदसि भाउ जी अखियुनि जूं पिंबड़ियूं पुसी पियूं। ॿाहुनि जे कफ़ सां अखियुनि में आयल पाणी खे उघंदे नौरीन जे मथे ते हथु रखियाईं। नौरीन जी 65,000 पघार मां 50,000 घर में इस्तेमालु थींदा हुआ। संदसि भाउ जे ॿारनि जी स्कूल फीस खां वेंदे अन्न अटे ताईं ॿियूं बि घर जूं शयूं संदसि ई पघार मां ईंदियूं हुयूं। नौरीन सोफ़ा सेट ते वेठी हुई। संदसि अखियुनि मां ॻोढ़ा टिमी रहिया हुआ। खेसि माउ ऐं पीउ शिदत सां यादि अची रहिया हुआ। साम्हूं वारे आईने तां ॾिसंदे केतिरी देरि ताईं पंहिंजे वारनि ऐं चहिरे में घूरींदी रही। दिली दिलि में सोचणु लॻी, मां केसीं ताईं भाउ जे घर में तरसियल हूंदसि? भाॼाई जी तंज़ जा तीर आख़िर केसीं ताईं बर्दाश्त कंदसि? मां पढ़ियल लिखियल औरत आहियां, भला पंहिंजे रिश्ते लाइ पाण बि त कोशिशि करे सघां थी। उन में कहिड़ी ग़लति ॻाल्हि आहे? नौरीन पंहिंजे पाण खे हिमत ॾींदे दिली दिलि में तइ करे वरितो त हाणे मां पाण पंहिंजे लाइ को रिश्तो ॾिसंदसि। ॿियनि प्रोफेसर्स खे चवंदसि जेके अॻु खेसि अहिड़ी ऑफर कंदियूं रहियूं आहिनि त उहे संदसि रिश्तो कराइनि, पर हीअ खेनि मना कंदी रही त संदसि रिश्तो सिर्फ़ु पंहिंजो भाउ ई पंहिंजी मंशा मुताबिक़ कराईंदो। ज़िंदगीअ जी सुबुह ऐं शाम में बि एतिरो ई फ़र्क़ु हूंदो आहे जेतिरो हक़ीक़ी सुबुह ऐं शाम में हुजे थो। सुबुह साफ़ सुथरो, चिटो ऐं वणंदड़ हूंदो आहे, जंहिंमें पखी पंहिंजे आख़िरनि मां निकिरी आज़ादु हवाउनि में उॾामण लॻंदा आहिनि। गुल शबनम जे कतरनि सां विंझी निखरी पवंदा आहिनि ऐं वणनि जा पता सुबुह जी हीर वारी मधुर सुर ते रक़्स कंदा आहिनि। जॾहिं त शाम धुंधली, मेरांचड़ी ऐं तारीख़ी तरफ़ तेज़ी सां सफ़र कंदड़ हूंदी आहे। सिजु मोकिलाईंदो आहे त दिलि घबराइजणु लॻंदी आहे, छो त उन वक़्तु अंधेरनि जो सफ़र असांजी आजियां करणु शुरू कंदो आहे। इहा सुध नौरीन खे तॾहिं पई जॾहिं हिन लाइ हाणे या त उन्हनि जा रिश्ता थी आया जिन ॿी शादी करणु थी चाही, या जिन जूं ज़ालूं गुज़ारे वियूं हुयूं ऐं खेनि पंहिंजनि ॿारनि लाइ कंहिं माटेली माउ जी घुर्ज हुई जेका उन्हनि जी परवरिश करे। अक्सर रिश्ता अहिड़ा बि हुया जिन ख़ासि नौकिरी छॾण जो शर्त रखियो, पर उहा नौकिरी त हुई जेका नौरीन जो वाहिद सहारो बणियल हुई। सा त कहिड़ी बि रीति इन क़ुर्बान करणु नथी घुरी। नौरीन लाइ संदसि वॾे भाउ वटि डॉक्टर जो रिश्तो आयो। संदसि उमिरि लॻभॻि 40 साल हुई। नौरीन खां साल वॾो हो। भाणस खे ख़्यालु आयो त रिश्तो तमामु मुनासिबु आहे, नौरीन सां सलाह करणु घुरिजे। उहो ख़्यालु हिन खे पहिरियों दफ़ो आयो हो। नौरीन जे कमरे जे दरवाज़े वटां खेसि ज़ाल हथ खां छिके ॿिए कमरे में वठी आई। आहिस्तगीअ ऐं राज़दारीअ वारे अंदाज़ में मुड़ुस खे चयाईं, छा थी वियो अथई?
मां ओताक जे दर वटि बीह ॿुधो त तूं रिश्ते लाइ राज़ी थी वियो आं। जे उहो रिश्तो थी वियो त पाण बुख मरंदासीं छा? तुंहिंजी पघार मां त ॿारनि जो ख़र्च बि पूरो कोन थींदो। लॻे थो तुंहिंजो हाफ़िज़ो कमज़ोर थी वियो आहे। सॼो घर हिन माईअ जी पघार ते ई त हले पियो। परणाईंदेसि त कमु कीअं हलंदो? नौरीन जी भाॼाई हिक साईअ में इहो सभु कुझु चई मुड़ुस खे सोचनि जे गहरे कुन में उछले छॾियो। ज़ाल जा सवाल संदसि आॾो दीवार जियां रुकावट बणिजी विया। खेसि इहे सभई सवाल मथे में लोही सीख जियां टुंबजी रहिया हुआ। कुझु बि सम्झ में न आयुसि। खट ते वेही रहियो। केतिरियूं ई ॻाल्हियूं संदसि ज़हन खे झंझोड़े रहियूं हुयूं। खट तां उथी सोफ़े ते वेठो, पंहिंजे ॿिन्ही हथनि जूं आङिरियूं मिलाए क्याड़ीअ ते रखी कंधु मथे करे छित में निहारणु लॻो। ज़हन में जंग छिड़ी पई हुयसि। सोचींदे सोचींदे उथी बीह रहियो। संदसि चहिरे ते इत्मिनान वारी मुर्क तरी आई। हू नौरीन जे कमरे जे दरवाज़े वटां गुज़री सिधो ओताक में विहारियल महिमाननि ॾांहुं हलियो वियो ऐं खेनि रिश्ते करण खां जवाबु ॾेई छॾियो।